अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो दोस्तों। कशिश सकल यानी ग्रेविटी छिकींदड़ कुवत आहे जेका काइनात में हर शइ खे ॿिए शइ ॾांहुं छिके थी ऐं खला यानी स्पेस में तमामु घणी आहे। हिकु शइ जेतिरी वॾी ऐं वेझी हूंदी ओतिरी उन जी कशिश वधीक हूंदी। धरती तमामु वॾी आहे ऐं तव्हांजे तमामु वेझो आहे, तंहिं करे उन जी कशिश सकिल तव्हां ते असरु छॾे थी, तव्हां खे ज़मीन सां चुंबड़ाए रखे थी ऐं तव्हां खे खला में टिड़ी वञण खां रोके थी। असां उन कुवत यानी फोर्स खे तव्हांजो वज़न यानी वेट सॾियूं था। हर ॿी शइ तव्हां मथां थोरी घणी कशिश सकल जी कुवत विझे थी। मिसाल तौर चंड तव्हां खे छिके थो, तोणे जो एतिरो न जो तव्हां महसूस करे सघो। चंड धरतीअ जे समुंडनि खे पिणु छिके थो ऐं लहरूं पैदा करे थो। कशिश फ़क़त हिते धरती ते वजूद नथी रखे पर इहा खला खे भी भरे थी। असांजे शमसी निज़ाम यानी सोलर सिस्टम जे अंदरि असांजी तमामु वॾे सिज जी कशिश धरतीअ ऐं ॿियनि ग्रहनि यानी प्लैनेट्स ताईं पहुचे थी ऐं उन्हनि खे पंहिंजे महवरनि ऑर्बिट्स अंदरि रखे थी। ईअं जीअं धरतीअ जी कशिश चंड खे पंहिंजे महवर यानी मदार में रखे थी। तंहिं करे जेकॾहिं धरतीअ जी कशिश चंड ऐं उन खां पुठिते पहुची सघे थी त पोइ खलाबाज़ जॾहिं खलाई जहाज़ में धरतीअ जे चौधारी चकर लॻाइनि था, उहे कशिश खे महसूस छो नथा कनि। उन मदार में तव्हां बेवज़न छो था महसूस करियो। दोस्तों, हुन जो जवाबु थोरो हैरान कंदड़ आहे। जॾहिं तव्हां मदार में हूंदा आहियो त धरतीअ जी कशिश जी शिक जे करे तव्हां सचमुच धरतीअ ॾांहुं किरंदा आहियो, पर जीअं त तव्हां कंहिं बि शइ ते बीठल न हूंदा आहियो, तंहिं करे तव्हां पंहिंजे पेरनि ऐं ॼंघुनि ते पंहिंजो भार महसूस नथा करियो। सबबु इहो आहे त जॾहिं तव्हां खलाई जहाज़ में धरतीअ जे मदार में हूंदा आहियो तॾहिं धरती जे चौधारी किरंदा रहंदा आहियो, पर तव्हां कॾहिं बि ज़मीन ते न आहियो हूंदा। तव्हां 17,500 मील फी कलाक जे हिसाब सां अॻिते सफ़र कंदा रहो था। मतिलब त जेसी ताईं धरती तव्हां खे पाण ॾांहुं छिके वठे, तव्हां तमामु जल्द मुड़ियल धरतीअ खां परे थी वञो था।